जिथे कुदरत जा फितरी हुसन ऐं सुहिणी सिंध जा सुहिणा नज़ारा ॾेखारण जे लाइ हीअ वीडियो असीं ठाहे रहिया आहियूं। हिन बाग़ में अंबनि जा, लीमनि जा, ज़ैतूननि जा ऐं ॿिया केतिरा ई वण मेवा हिन में मौजूदु आहिनि, जेके फल फ्रूट ॾींदा आहिनि असीं सभु वापराईंदा आहियूं। धरती खे सूंहं बख़्शींदड़ हिन बाग़नि जी मालिकी कंदड़ इन बाग़ाइनि खे, इन बाग़ जे मालिकनि खे मुंहिंजो सलाम आहे। हीअ सुहिणी धरती जा सुहिणा नज़ारा ॾिसण सां हर उहा दिलि जेका आहे सा बाग़ बार थियो थी वञे, जंहिंजी नज़र हिन फितरी हुसन ॾांहुं वञे थी। हिन फितरी हुसन जा ख़ूबसूरत नज़ारा ॾेखारण सां गॾोगॾु अहिड़नि बाग़ाइनि खे जेके बाग़ जी पालना कनि था, मालिक आहिनि या उन्हनि जा रखवाल माली आहिनि, उन्हनि खे बि जस हुजे जेके सुहिणी धरती जे हिन नज़ारनि खे ज़िंदा रखियो अचनि। मगर ज़रात खाते जी नाअहली सबबु इहे बाग़ मेसारजण लॻा आहिनि। उन्हनि बाग़नि में जेके मर्द लॻनि था, उन जे हवाले सां बाग़ाइनि खे का बि ॼाण नथी ॾिनी वञे। हालिया जेका ॿोॾि पई उन में वॾे पैमाने ते तबाही आई। उते वणनि टिणनि खे, बाग़नि खे, अंबनि जे वणनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। बग़ैर इन बाग़ जे मालिक खे जस हुजे जंहिं फौरी तौर ते हणा वणा करे पंहिंजे हिन बाग़ मां पाणी कढाए हिन धरती जे सूंहं खे बरक़रार रखियो आहे। हिन सुहिणी धरती, हिन सुहिणे बाग़ जा नज़ारा तव्हांखे ॾेखारियूं था। हितां जे बाग़ाइनि सां, हितां जे मालिक सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। ॾिसंदा रहो ऐं असांजे हर वीडियो खे सब्सक्राइब करणु, लाइक करणु न विसारींदा। तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजो पंहिंजो एडी कुंबर। सिघोवरिया परदेसी सॼो ॾींहुं तुंहिंजी वाट निहारियां। सिघोवरिया परदेसी